तवा भली मानुन के पंजे रान जो गोश्त कपे खारायो न तब मानु राजी कोन थींदव मानी खाइंदा न मिसाल के ये बूटी न मिली ये तो भत्ता तो करे पिण सब भत्ता कया नाना सब भत्ता कया पिण आसा के बूटी कोन मिली है वरी केड़ो भत्ता तो कर मानी नीमक खाइंदा बि विंदा ऐं गालियूं बि कंदा विंदा आहे क्या गलत तो चव जवाब चुंदा दियो मानुन के राजी करण जे ला वडा काज कंदा वडा भत्त कंदा अबा खर्च घणो थियो चे 2.5 लाख भला पुओ घणो मिलियो चे 1.5 लाख लाडल मुझे जानी माने शल्ला जान अंगने असाजे लगी वई बहारी अंगने असाजे लगी वई बहारी खुदा करो एहसान साईं उमर घोट बनो जान साईं सिराजुद्दीन घोट बनो जान खुदा सब नात खान साईं उमर घोट बनो जान अंगणे असाजे लगी वई बहारी अंगणे मुर्शिद जे लगी वई बहारी खुदा करे एहसान मोहम्मद उमर घोट बनो जान मोहम्मद उमर घोट बनो जान सुभान अल्लाह जोली जोली हट 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 मत खर्चा सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाء वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन हबीबना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन मुझा प्यारा भाइरो दोस्तों तव्हां खां हिकिड़ी ॻाल्हि मां पुछां थो दिल खां पुछी ॿुधायो त ही शादी तव्हांखे वणी आहे ख़ुशी तव्हांखे दिली तरह थी आहे मुझे तो पुट जी शादी है मुझे न्याणी जी शादी है मुझे तो खुशी है पर तव्हां ॿुधायो तव्हांखे भी खुशी थी है ऐं जेको मदीने वारे साईं जे तरीक़े ते हलंदो आहे खुदा जाने अल्लाह उनखे दिली खुशी दी सुभान अल्लाह खुशी जो रस्तो मदीने वारे साईं जे दर जी गुलामी है शादी हुजे या गमी हुजे जिंदगी जो कहिड़ो भी मौक़ो हुजे मदीने वारे साईं जे तरीक़े ते जेको जिंदगी गुज़ारींदो आहे अल्लाह उनके दिली सुकून दिली राहत ऐं दिली खुशी नसीब फरमाए शादियूं थींदियूं आहिनि उन्हनि ते ॻाइण वॼाइण ढोल धुकड़ धमामा नाचू औरतूं ॻाइण वारियूं ढोल जी रही पई पवंदी आहे सच ॿुधायो त मज़ो उन में आहे या हिन में आहे जेॾीमहिल थोड़ी देर अॻु में कारी साहब सूरह रहमान जूं आयतूं पे पढ़ियूं
सच ॿुधायांव त मुंहिंजो हियां ठरे पियो ऐं सॼे हिन ॼञ जे मथां हिन छन्ने जे मथां अल्लाह जी रहमत पई वसे जीअं हिन शादी खे ॾिसी अॼु तव्हां ख़ुशि थिया आहियो ज़मीन वारा ख़ुशि थिया आहिनि सुन्नत जी अदायगी ते जो आसमान वारा बि मां तव्हां खां वाइदो वठंदुसि त तव्हां पंहिंजे पुटनि जी नियाणियुनि जी शादी ते ॻाइण वॼाइण न कंदव क़ुरान पढ़ाईंदव नबी जी नात पढ़ाईंदव छा था चओ शैतान नाराज़ थींदो चवंदो हीअ कहिड़ी शादी न दोल न दुकड़ दोल त सम्झनि था इहो शादी जो ज़रूरी जुज़ो आहे दोल जेको असां वटि हिकिड़ी लाज़मी शइ आहे उहो दोल पंहिंजे मालिक वटि बेइज़त आहे उहो मालिक जेको हुनजी कमाई दोल जी थो खाए सॼो ॾींहुं थो कुटेसि हेॾो कुटेसि सॼो ॾींहुं कुटे वरी माफ़ी बि कोन थो वठे हेतिरो मारियो धम आहे हेॾो तोखे कुटियो धम तोखे माफ़ी थो वठां न चवंदो कुटे कुटे थकबो न पाण मंगणहार त वरी उहो हेॾो को जेको अथसि उहो पासे सां वरी रसी बदल हूंदी आहे हुन में हीअं टुंबींदो आहे चवंदो बीह मां थोरो थक भञां त वरी थो कुटियां दोल पंहिंजे मालिक वटि बेइज़त आहे तव्हां चओ था त तव्हांजी शादी में दोल न थियो त तव्हांजी शादी न थी पहिरीं हूंदियूं जेके गाॾियूं बेल गाॾियूं उनजी सराई हुजे काठ जी हवा तव्हां हेठि थी वियो अलाह मदीनो ॾेखारींदो तो जंहिं मंगणहार जंहिं गाॾी ते वेठल हुजे हुनजी सराई भॼी पई पंहिंजो किलो जेको हुजे उहो लॻो हुन मंगणहार खे हुनजी बांह भॼी पई गाॾी जो उल्टी हुनजी बांह भॼी पई त कुराड़ी पई चयो मंगणहार ॼञ दा काला मुंहुं कर चुकी दोल त बंदि न कर दोल बंदि की अथई ॼञ दा काला मुंहुं थी विया केॾी जहालत आहे असांजे सिंध में मुंहिंजा दोस्तो इहे जेके रीतूं ऐं रस्मूं आहिनि मिसाल घोट खे वरी ढकणी भञाईंदा तव्हां वटि आहे न आहे वरी जहालत जी इंतहा ॾिसो मर्द खे ज़नानी पोती पाराईंदा पोती औरत जी शादी वारे ॾींहं ते उनखे सिंधी में सरींदा आहिनि बोछण औरत खे ज़नानी पोती पाराईंदा औरत खे अजरक पाराईंदा ऐं मर्द खे वरी ज़नानी पोती पाराईंदा किसो ई हूंदो साईं जन फरमाए तो उन मर्द ते अल्लाह जी लानत आहे जेको ज़नानो लिबास थो पाए उन ज़ाल ते अल्लाह जी लानत आहे जेका मर्दानो लिबास थी पाए हाणे शुरूआत ई इतो लानत खां थी थिए सोतुल मज़ामीर सौतान मलऊनतान सोतुल मज़ामीर व सोतुल निसा बिन आवाज़न ते अल्लाह जी लानत थी वसे हिकिड़ो सुरूदन जो आवाज़ गाइण वॼाइण जे औज़ारनि जो आवाज़ जंहिंमें हारमोनो तबला बेंडू बाजा शरनायूं दोल धुकड़ इहे सभु मज़ामीर में शामिल आहिनि हबीबन फरमाया त मज़ामीर जिथे वॼनि था उते अल्लाह जी लानत थी वसे ॿियो औरतुनि जे गाइण जो आवाज़ मायूं बि कन ते हथ रखे वठी थियूं सहरा पढ़नि हिननि नात खाननि खे त शफ़ीक पंहिंजो ठाहियल पढ़ियो के गुलाम नबी मयसर मरहूम जो पढ़नि था मायुनि खे अलाए केरु थो इहे ठाहे ॾे वरी हणंदियूं सोरो कूड़ हिकिड़ी माई पई सहरो पढ़े दुहरी अबल जी लाड़ो आणाया हाणे से दातू जा हे मोरे जा सोनारा मरी विया लाड़ो थी दूरी अचे लाड़ वारनि खे वरी जेका पंजारी ठाहिण ॾांहुं कोन थी अचे साईं फरमाइनि था औरत जॾहिं ॻाए थी उन जो आवाज़ ॿाहिरि वञे थो
उन ते फिटकार ऐं लानत वसे थी। जिते सुरूदन जो आवाज़ थे तो उते अल्लाह जी लानत वसे थी। पर अज जे हीअ शादी थी ऐं सोने नबी जी नात थी, मीलाद जी महफिल थी, अल्लाह जो कुरान थियो, नबी जी नात थी, खुदा जी रहमत पई थी। सैयद आया, बुजुर्ग आया, आले रसूल, अल्लाह वारन जो औलाद प्यारा, रब जा प्यारा हिन मजलिस में शरीक थिया। तव्हां सब ज़िक्र वारा गॾु थियो। केॾी न सुहिणी शादी आहे। सच पुछो मुंहिंजी दिलि ॾाढी ख़ुशि थी आहे। तव्हां हली आया आहियो न, मुंहिंजा चप तव्हांजे पेरनि ते आहिनि। तव्हां कुर्ब जा कदम खणी आया आहियो। इहा शादी भली आहे न, ख़ुशी वारी आहे न। त पोइ असां बि ईअं शादियूं कयूं जंहिंमें अल्लाह बि ख़ुशि थिए, मदीने वारो साईं बि ख़ुशि। वरी शादी हणंदा जेॾी महिल पहिरीं मुलाक़ात घोट कुंवार जी थींदी त हणंदा टकर। तव्हां वटि त कोन हूंदा टकर। साईं मुनवर शाह खां पुछो त घणा माण्हू था अचनि, साईं ज़ाल नथी ठहे, को तावीज़ लिखी ॾिजाए। साईं वीहण वारनि वटि माण्हू था अचनि, साईं को तावीज़ लिखी ॾे, ज़ाल नथी ठहे। अरे सदोरा तो शुरूआती टकरनि सां कई आहे त अल्लाह को टकर तो को माफ़ करे। सॼी उमिरि ज़ाल मुड़ुस टकरनि। समझो था ॻाल्हि खे? वरी साईं मुड़ुस ज़ाल जो ईअं मुंहुं न ॾिसंदो, मथों आहे पोती विझंदा न पोछण, पोइ वरी हेठूं रखंदा आईनो। पोइ जेॾी महिल मुड़ुस ॾिसे मुंहुं ज़ाल जो त उहा आईनो हेठूं हूंदो, हीअं कंदी पई बुझ हीअं हेरे मुड़े ॾिसो, हेठूं आईनो हूंदो न, हीअं हाणे पोती मथे खणण जो बहानो हूंदो, हीअं मथे करे हीअं पई बुझ। रुगे 5 न 10 आङिरियूं। शुरूआत पहिरियों ई आगाज़ हितों पियो थो थिए। पोइ चवंदा ज़ाल नथी ठहे, मुड़ुस नथो ठहे। बाबा तव्हां अल्लाह सां ठहो त ज़ाल बि ठहे न। तव्हां रब जे रसूल सां नथा ठहो, दीन सां नथा ठहो, मदीने वारे साईं जी सुन्नत शरीयत सां नथा ठहो, पंहिंजे ख़ालिक पंहिंजे मालिक सां नथा ठहो, जे तव्हांखे ख़ुशियूं ॾेखारियूं, जंहिं तव्हांखे बच्चा ॾिना, जंहिं औलाद ॾिनो, जंहिं तव्हांखे औलाद जूं ख़ुशियूं ॾेखारियूं, जंहिं तव्हांखे कुंवार मिलाई, उन रब खे ख़ुशि नथा कयो त तव्हां किथे ख़ुशि गुज़ारींदव? शादी में मिट माइट कावड़ियल हूंदा आहिनि त उन्हनि खे परचाईंदा आहियो। अदा चाचो रुठल आहे, नानो रुठल आहे, मासा तो रुठल आहे, उनखे परचायो। न परचंदा त बि मेड़ वठी वेंदो, उन रुठलनि खे परचाए पंहिंजे सॾ बत में शरीक कंदा आहियो। अदा मुंहिंजा अज़ीज़ आहिनि, मूंसां गॾु खाइनि, मूंसां राज़ी हुजनि। अजब आहे जो तव्हां माइट रुठलनि खे परचाए पंहिंजे भत में शरीक कयो था ऐं मदीने वारे साईं खे रंजायो था। तव्हां मुंहिंजे नबी जी सुन्नत ऐं शरीयत जे ख़िलाफ़ हलो, मदीने वारे साईं जे दीन जे ख़िलाफ़ हलो, मुंहिंजो मदीने वारो साईं नाराज़ थिए। इहा शादी कहिड़ी, इहा ख़ुशी कहिड़ी जंहिंमें मिट राज़ी कई, अज़ीज़ क़रीब राज़ी कई, पर मदीने वारे मीर खे नाराज़ कई। हकीकत में शादी उहा आहे जंहिंमें अल्लाह बि ख़ुशि थिए, मदीने वारो साईं जी। ऐं मुसलमानी आसानी, तव्हांखे इहो ज़रूरी न आहे त को तव्हां वॾो काज कयो, वॾो को मुफ़्ती, वॾो को मौलवी, वॾो को वाइज़ी घुराए पोइ जलसो कयो, पोइ न। तव्हांखे जेतिरी अल्लाह तौफ़ीक़ ॾिनी आहे, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो, हिकिड़ो असां बि आयो, पाण फरमायो तो शादी कई आहे, जी हा या रसूल अल्लाह मूं राति शादी कई आहे। कपिड़ा वपड़ा जेके पातल हुजनि से शादी वारा, साईं जन ॾिसी फरमाए त राति शादी कई अथई, जी हा या रसूल अल्लाह शादी कया। पाण फरमाए त कुंवारी सां या रनड़ सां, चईसीं रनड़। पाण फरमाए हल्ला बिकरन, हाओ जे कुंवारी सां परणजी आहे।
तुलाइबुक व तुलाइबुहा तू उन्हें के रांदियूं खेडाई आ उहा तोखे रांदियूं खेडाए आ सुभान अल्लाह कुआरी सां शादी करी आ भला वलीमो कयो थई कि नसी अञा वलीमो न कयो अथमि पर फन अवलिम वलो बिशात वलीमो कर ॿियो कुझु न आहे हिकिड़ी बकरी कुई ज़िबह करे उन जो गोश्त पंहिंजे मिटनि अज़ीज़नि खे खाराए इहो वलीमो कर इहा मुंहिंजी सुन्नत आहे पहिरें ॾींहं ते वलीमो शादी जे पहिरें ॾींहं ते वलीमो हक़ आहे ॿिए ॾींहं ते वलीमो सुन्नत आहे टे ॾींहं ते वलीमो टरड़ाइप आहे तरड़ो माण्हू हूंदो आहे न उहो माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ पोइ टे चौथे ॾींहं ते पंजे ॾींहं ते कॾहिं शादी थी वई घोट कुंवारी पुराणा थी विया हाणे पैसनि उगाड़ण जे लाइ वरी साईं ईअं कंदा जो जेको छन्नो ठाहींदा न उनखे चौधारी कना तूं ॾेई बंदि कंदा पोइ हिकिड़ो रस्तो ठाहींदा उतां जितां अचनि वञनि पोइ उते वरी हमरा दफ़्तर खयूं वेठो हूंदो हिते त रस्ते ते कोन हो न लिखण वारो जी अब ये लिखंदा हाणे मानी खाधई 100 रुपए जी पैसा भरींदो 500 रुपया हाणे 1000 वरी अञा को वडड़ो हूंदो को पंजो वडी गाड़ी ते ईंदो तो वरी 5000 मानी खाए 50 रुपए जी पैसा भरे 5000 रुपया ही तो होटल खां भी महंगी मानी थी वई या बिरादरी जी या इया का माइटी जी खैर ख्वाही त न है न इहो आहे ॾे वठ जो सौदो भाई मां बि एतिरो ख़र्च कयो आहे मूंखे बि तव्हांखे ॾियणो पवंदो दफ़्तर लिखियूं वेठा आहिनि बाबा इहो जेको लिखण पढ़ण आहे ऐं इहो वरी हेतिरो मूं ॾिनो आहे मूंखे हेतिरो तोखे ॾियणो पवंदो इहो शरीयत में दुरुस्त न आहे वलीमो कयो मुफ़्त में लंगर खारायो हाणे मूंखे बि कन ॾिनो आहे मथां उमेद कयो त साईं बि असांखे 1000 ॾींदो मां कोन ॾींदोसि ॿुधाए थो छॾियांव न मूं तव्हांखे चयो आहे त मूंखे ॾियो न मूं वटि बंदी लिखियल आहे त मां हेतिरा फलाणे ॾिना हेतिरा फलाणे ॾिना जेकॾहिं को ॾिए थो बग़ैर घुरण जे इहो अलाह जी तरफ़ां आहे बग़ैर घुरण जे ॾिए त रद्द न कबो जेकॾहिं ॾिए थो वरी उनखे लिखे वरी चए त मूंखे बि एतिरो ॾियणो आहे इहो दुरुस्त न आहे इहो वलीमो मदीने वारे साईं जी सुन्नत ईअं आहे जो पंहिंजे अज़ीज़नि क़रीबनि खे घुराए मुफ़्त में लंगर खाराए ऐं लंगर बि अहिड़ो जेका पंहिंजी तौफ़ीक़ हुजे पहुच हुजे ईअं न त कर्ज़ खणो पटे फुरे पोइ उन्हनि खां चवंदासीं वॾो भतु कयां त माण्हुनि में मुंहिंजी वाह वाह थिए माण्हू मुंहिंजी वाखाण कनि ऐं सची ॿुधायांव न तव्हां भली माण्हुनि खे पंहिंजे रान जो गोश्त कपे खारायो न त बि माण्हू राज़ी कोन थींदव मानी खाईंदा न मिसाल कंहिंखे बूटी न मिली हे त भत थो करे पिणस बि भत कया नानस बि भत कया भेण असांखे बूटी कोन मिली हे वरी कहिड़ो भत थो करे मानी नीमक खाईंदा बि वेंदा ऐं ॻाल्हियूं बि कंदा वेंदा आहे या ग़लति थो चवां जवाब चवंदा ॾियो माण्हुनि खे राज़ी करण जे लाइ वॾा काज कंदा वॾा भत कंदा अबा ख़र्च घणो थियो चए 2.5 लख भला पुओ घणो मिलियो चए 1.5 लख शादी की चीज में बे ॾींहं ते वरी हमरा ठकिरो वेठो आहे ख़ैर त आहे पुट त परणायई पर सूरनि में अची वियो 6 महीना वरी कर्ज़ बि नथो लाहे सघे छो था पाण खे परेशानी में विझो इस्लाम जे रस्ते ते अचो मुसलमानी में आसानी आहे मदीने वारो साईं बि राज़ी रब जी ज़ात बि राज़ी ऐं सुख ऐं सहूलत आसानी सां शादी बि थी वई वरी छोकिरियूं विहारियूं वेठा आहिनि साल थी विया 6 मथा थी विया न्याणियूं उथारनि नथा अबा ॾाज ॾावण ॾियणो आहे न्याणी खे को हथे खाली त कोन छॾींदासीं इहो ॾाज जो बि वॾो मर्ज़ पइजी वियो आहे असांजे सिंध में वॾो मर्ज़ आहे वॾी बीमारी आहे जेको हेतिरो ॾाज ॾियणो आहे टीवी ॾियो फ्रिज ॾियो फर्नीचर ॾियो हेतिरा पैसा ॾियो हे बंगलो वठी ॾियो वॾा माण्हू त वरी वॾा मुतालबा था कनि यादि रखो
डाज डावण पंहिंजे हाल सारू जेको हुजे उहो ॾियो कर्ज न खणो पाण खे परेशान न कयो मुंहिंजे नबी जी न्याणी जन्नत जी मालिकाणी हे जेके सैयद वेठा आहिनि इन्हनि सभिनी सैयदनि जी जीजल अम्मा असां सभिनी सुन्नियुनि जी जीजल अम्मा खातून जन्नत मौला अली जी शादी पई थिए सैयदा फातिमत ज़हरा साइण सां त उन वक़्त में मदीने वारे साईं पंहिंजी न्याणीअ खे ॾाज में छा ॾिनो आज जूं चूड़ियूं हुयूं पाणी पीअण जा 2 प्याला हुया हिकिड़ी खली हुई मशके जो हो पाणी पीअण जो हिकिड़ो जंड हुयो अटे पीअण जो हे ॿिन्ही जहाननि जे सरदार जे न्याणी जो ॾाज सुभान अल्लाह हज़रत अनस बिन मालिक तो चवे त असांखे हज़रत अलीअ जी शादी जो सॾु मिलियो फमार आईना इरसन अहसन क़त मिन इन जहिड़ी भली शादी असां ज़िंदगी में न ॾिठीसीं जहिड़ी मौला अली ऐं सैयदा खातून जन्नत जी शादी भली हुई असांजे लाइ हिकिड़ो विछाणो विछायो वियो जंहिंमें खजीअ जा तांदूरा भरियल हुया उन ते दस्तरखान लॻायो वियो उन दस्तरखान ते कुझु मानी हुई कुझु पनीर हुयो कुझु गोश्त जा टुकड़ा हुया ऐं कुझु खजूर हुई हे ॿिन्ही जहाननि जे सरदार जे न्याणी जो काज आहे ऐं हे ॾाज आहे जेॾीमहिल वलीमो थी वियो हुज़ूर जन हवेली पाक में अंदर आया त सॼी हवेली शरीफ़ असहाबियुनि सां भरियल हुई पूरे मदीने जूं औरतूं अॼु नबी जी न्याणी जी रुख़सती पई थिए मोहम्मद करीम जी न्याणी पंहिंजे घोट अलीअ जे घर ॾे पई वञे त सॼे मदीने जूं असहाबियूं गॾु थियूं बीबी फातिमा के रुख़सती ॾिसण जे लाइ मंज़र त कीअं हुज़ूर पंहिंजी न्याणी खे रुख़सत था कनि हदीस पाक में अचे थो जेॾीमहिल हुज़ूर जन हवेली में आया त पूरो घर सहाबियात सां भरियल हुयो हबीबन करीमन पाणी घुरायो पोइ पाणी ते कुझु पढ़ियऊं उहो पाणी हज़रत बीबी फातिमत ज़हरा ते बि पाणी जा छंडा हयऊं हज़रत अली खे बि पाणी जा छंडा पोइ जेके सहाबियात बीठल हुयूं उन्हनि मां हिकिड़ी असहाबियाणी चयो अल्लाह अॼु जेकॾहिं ख़दीजतुल कुबरा हुजे हा त पंहिंजी न्याणी खे पाण रुख़सत करे हा हज़रत बीबी ख़दीजा हुज़ूर जन जी पहिरीं घरवारी हुई ऐं हुज़ूर जन जी तमामु घणी मुहबत हुई बीबी ख़दीजतुल कुबरा सां ऐं बीबी साइण जी बि मदीने वारे साईं सां वालिहाना मुहबत हुई जंहिं साल बीबी साइण विसाल फरमायो अम्मा ख़दीजा विसाल कयो उन साल जनाबे अबू तालिब जे साईं जन जी परवरिश कई हुई मौला अली जो अबो हज़रत अबू तालिब सोणो जेॾीमहिल इन्हनि ॿिन्ही जी रेल थी उन साल जो नालो साईं जन रखियो आमुल हुज़न यानी ॾुख वारो साल हुज़ूर जन जॾहिं बि बीबी ख़दीजा जी ॻाल्हि थींदी हुई त साईं जन जी अखियुनि में ॻोढ़ा अची वेंदा हुज़ूर जन रोंदा हिकिड़े ॾींहुं बीबी आयशा सिद्दीक़ा चयो या रसूल अल्लाह तव्हांखे अल्लाह ताला कुंवारी ज़ाल ॾिनी आहे ॿियूं केतिरियूं ज़ालूं तव्हांखे ॾिनियूं आहिनि तव्हां ख़दीजा जी ॻाल्हि करे रोंदा आहियो छो हुज़ूर जन फरमायो त आयशा मुंहिंजे ख़दीजा जे बारे में वधीक कुझु न चए उहो मके जो दौर हुयो जॾहिं मके जा माण्हू मूंखे पत्थर हणंदा हुआ मूंखे घटि वधि ॻाल्हाईंदा हुया मूंखे ईज़ा रसानी कंदा हुया जॾहिं ग़मज़दा ॾुखारो मां घर ईंदो हुयुसि त ख़दीजतुल कुबरा मूंखे एॾियूं मुहबत जूं ॻाल्हियूं ॿुधाए दिलदारियूं ॾींदी हुई मुंहिंजा ॾुख लही वेंदा पूरे अरब जी वॾी मालदार औरत हुई पंहिंजी सारी मिल्कियत मदीने वारे साईं जे मथां कुर्बान करे छॾी पाण फरमायूं त ख़दीजतुल कुबरा जहिड़ी ज़ाल मुंहिंजी ॿी न मूंखे मिली सघी जेॾीमहिल बीबी ख़दीजत
बीबी फातिमा ज़हरा जी रुख़सती पई थिए त हिकिड़ी असाबियाणी चयो अल्लाह अॼु जे ख़दीजा हुजे हा बस ख़दीजा जो नालो हलियो मुझे कुर्बदार करीम जे अखियुनि में लुढ़क अची विया हुजूर रोण लगा बीबी फातिमा ज़हरा के महबूबुल करीमन शफ़क़त फरमाई ऐं अखियुनि में ॻोढ़ा लुढ़क वहन पिया ऐं सीरत जो मां हिकिड़ो नंढड़ो तालिब इल्म आहियां हुजूर जी पूरी ज़िंदगी में रोअण जा दास्तान मिलनि था हुजूर पंहिंजे उम्मत जे लाइ पंहिंजे ग़ुलामनि जे लाइ सारी ज़िंदगी रोंदे रोंदे गुज़ारी आहे पर पूरी जिंदगी में हुजूर जे रोअण जो कसरत सां रोअण जो अहिड़ो ॿियो को बि वाक़ियो नथो मिले जेको उन ॾींहुं साईं जन रुना जॾहिं फातिमा ज़हरा पंहिंजे अबे जे घर मां विछड़ी वञे हालांकि हज़रत अली जो घर हुजूर जो घर जंडो हिकिड़ो आहे घर घर सां गॾु आहे को परे कोन पई वञे पर अबे जी दिलि हुई मोहम्मद करीम जेको काइनात जो ताजदार आहे अल्लाह जो महबूब आहे पंहिंजे उम्मत खे पियो सेखारियो त बच्चा केॾा प्यारा पंहिंजे घरनि सां पंहिंजे नंगनि सां कीअं मोहब्बत रखबी आहे कीअं उल्फत रखबी आहे पंहिंजे उम्मत खे साईं जन सबक पियो सेखारियो उहा अम्मा ख़दीजतुल कुबरा जेका साईं जन ऐलान नबूवत खां अॻु में कॾहिं 5 ॾींहंनि जी मानी खणी जबलनि ॾे गारनि ॾे वेंदा हुआ त 10 ॾींहं न ईंदा 15 ॾींहंनि जे लाइ वेंदा हुआ त महीनो न ईंदा पोइ बीबी ख़दीजा पंहिंजे ग़ुलाम मैसर खे मानी ॾींदी खजूर ॾींदी सतूं ठाहे ॾींदी चवंदी ॻोल्ह मुंहिंजो घोट हले किथे आहे मुझो वर हले किथे आ छो देर कई थई वञी हीअ मानी पहुचाए आके गार में साईं जन इबादत कंदा हुआ ओ बीबीअ पंहिंजे कांदले कोड़े कांग उड़ाया मुंहिंजा सजन ओ दूर वनी जन ॾींहड़ा लाया मुंहिंजा सजन आया ओ बीबीअ पंहिंजे ओ कांधले ओ कोड़े कांग उड़ाया मुंहिंजा सजन आया दोस्तों मुझे सोने हबीब दुनिया वारनि खे सेखारियो त पंहिंजे घर वारनि सां पंहिंजे बच्चनि सां कीअं ताल्लुक रखबो आहे कीअं मोहब्बत जोड़बी आहे मुंहिंजा दोस्त रुॻे शादियूं करणियूं त न आहिनि न जेके तव्हांजे निकाहनि में आयूं इहे तव्हांजा नंग आहिनि हिकिड़े 2 लफ़्ज़नि जे अंदरि उहे तव्हांजे निकाहनि जे क़ैदनि में अची वियूं उन्हनि जी सार संभाल ख़र्च पखो नेट मुसाग तेल ॾियणु उन्हनि जी सार संभाल उन्हनि जी ज़रूरतुनि जो पूराओ करणु बि तव्हांजे मथां फ़र्ज़ आहे रुॻे शादी करणी न आहे पर पंहिंजे घर वारनि जी दिलजोई करणु उन्हनि सां मुहबतुनि जो इज़हार करणु साईं फरमाइनि था ख़ैरुकुम लिअहलिही तव्हां मां सभिनी खां भलो उहो आहे जेको पंहिंजे घर वारनि सां भलो हलंदो आहे मां अना ख़ैरुकुम लिअहली मां मोहम्मद करीम तव्हां सभिनी खां वधीक पंहिंजे घर वारनि सां भलो हलण वारो आहियां तव्हां मां को बि पंहिंजे घर वारनि सां ईअं भलो न हलंदो आहे जीअं मां मोहम्मद करीम पंहिंजे घर वारनि सां भलो हलंदो हा न्याणी अचे सैयदा फातिमा ज़हरा अचे त अल्लाह जो हबीब उथी बीहे फातिमा ज़हरा जा हथ वठी साईं जन चुमनि था
फातिमा तो ज़हरा जे जिस्म के सिंघन था के पूछो या रसूल अल्लाह फातिमा जो बदन सिंघंदा आयो पाण फरमायो त फातिमा मा जामु के जन्नत दी खुशबू ईंदी आहे। अभी मन फरमाया तो फातिमा तो बुदअतुम मिन्नी, फातिमा तो ज़हरा मुझे जिगर जो टुकड़ो हुआ, मुझे जिगर जो टुकड़ो हुआ। मन आज़ाहा फ़क़त आज़ानी, जे फातिमा तो ज़हरा के ईज़ायो उन्हें मोहम्मद के ईज़ायो, जे फातिमा तो ज़हरा के रंज पहुंचायो उन्हें मोहम्मद करीम के रंजायो। साईं फरमायो जॾहिं फातिमा तो ज़हरा जो नालो रखियो फातिमा, फातिमा फ़तीमा वरतल ॿार खे जॾहिं महिल थञ छॾाइबी आहे त उनखे फ़तीम सॾिबो आहे। ॿारो थञ खां धार थींदो आहे, जुदा थींदो आहे, उनखे फ़तीम सॾिबो आहे। फातिमा जुदा थींदड़, धार थींदड़, परे थींदड़। साहबनि पुछो या रसूल अल्लाह इहो नालो कीअं रखियो अथव, अहिड़ो नालो त असां अॻु न ॿुधो आहे। साईं जन फरमायो त मूं फातिमा हिन जे करे नालो रखियो आहे जो फातिमा उन जा बच्चा, उन जो औलाद ऐं उन सां मुहबत रखण वारनि खे अल्लाह ताला दोज़ख खां परे करे छॾियो आहे। लिअन्न अल्लाह फतमहा व मुहिब्बीहा मिनन नार, अल्लाह ताला फातिमा खे उन जे बच्चन खे ऐं उन जे हुबदारन खे जहन्नम जी बाहि खां परे करे छॾियो आहे। इन जे करे मुंहिंजो जो नालो फातिमा रखियो। मुंहिंजा दोस्तो त हुज़ूर जी न्याणी जी शादी थी थिए, दोल कोन्हे, धुकड़ कोन्हे, साठ सावण कोन्हनि, जेके रीतूं रस्मूं असां रखियूं वेठा आहियूं इहे न आहिनि। पोइ मूंखे ॿुधायो त तव्हांजी न्याणी मथे आहे या मदीने वारे साईं जो न्याणी ॿुधायो न। पोइ उहो तरीक़ो अपनाईंदो जेको फातिमा तो ज़हरा जी शादी में थियो, मौला अली जी शादी में थियो। इहे ॻाइण वॼाइण बंदि कयो, दोल धुकड़ बंदि कयो, दुनिया रुसे थी रुसण ॾियो, चल मदीने वारो साईं राज़ी हुजे। छा था चओ? मुखां मुंहिंजो पिरी मौला न खसे, लख भेरा लोग रुसे त रुसे, लख भेरा सूर मिलिया त सही वेंदुसि, मदनी जे रुठो त मरी वेंदुसि, महबूब रुठो त मरी वेंदुसि, कन पंहिंजो पिरी तन पांध पुसे, लख फेरा लोक रुसे त रुसे, दुनिया रुसे परवाह न है, चल मदीने वारो साईं न रुसे। छा था चओ? दुनिया वारनि खे राज़ी कंदो या मदीने वारे साईं खे? महबूब खे राज़ी कंदो त पोइ अॼु अहद कयो त इंशा अल्लाह ताला शादी थींदी त सुन्नत मुताबिक़। पुट परणाइजे न त कंहिं आलिम सालिह खां पुछोसीं, पुट परणायां थो, न्याणी परणायां थो, काज छा कयां, ॾाज छा ॾियां, कीअं शादी कयां, कंहिं आलिम खां पुछो अथव? जी मुंहिंजा दोस्त पुट तोहरायो था, उन जहिड़ा कंहिं आलिम खां पुछो अथव त इहो तोहर कीअं कजे? लिखंदा सुन्नत, सुन्नत तोहर, कार्ड छपंदो सुन्नत तोहर। पोइ उन ते सी ॻाइण वॼाइण, नाचू नचनि, भत बाट थियनि। भला इहा सुन्नत आहे त इन जे पासे में ॿी बि हिकिड़ी सुन्नत आहे। सम्झी विया हूंदो, बालक बुज़ुर्ग आयो भई, इहा जिथे तोहर थींदो आहे न, इन सां गॾु हिकिड़ा वार बि थींदा आहिनि पासे में, इहे लाहिण सुन्नत आहे। पोइ जंहिं ॾींहुं उस्तरो खणो न, इहा सुन्नत अदा करण जे लाइ मंगणहार खे घुराईंदा कयो। समझो कोन था मां? इंसाफ ॾेई आहे न, हिकिड़ी सुन्नत ते एॾो इतमाम कयो था, ॿियुनि सुन्नतुनि ॾोह कयो था। जेॾी महिल उहे वार कूड़ण जे लाइ पाकी खणो न,
ओरी मल मंगण हार के घुरायो को नाचू भी बटरे घुरायो ऐं सही मुंहिंजा शरनाए वारो भी अचे वो बजाए तो बाबा मां सुन्नत अदा के हर भर छो अचे खराब थी आयो छो था पंहिंजी पिरच विञायो हलाल पैसा हराम था बनायो मुंहिंजा दोस्तो सुन्नत आहे चम जो टुकड़ो पाण खे कपिण ॾांहुं अचे त कटे छॾियो भला पाण खे ॾांहुं नथो अचे त हजाम खे 5 रुपया ॾेई कटराए छॾियो हाणे त अस्पतालुनि में बि तोड़ थो थिए डॉक्टर वेठा आहिनि उन में त सूर बि न थींदो तकलीफ़ बि न थींदी ऐं पंहिंजो घणो ईज़ा बि ॿार ॾे खे न ईंदो सुई ॾी हणनि था उहो सुन करे चम जो टुकड़ो कटे था वठनि डॉक्टर बस तोड़ थी वियो वरी दवा खाको लगाइनि था सुई टेबलेट ॾियनि था सूर बि न थींदो आराम सां तोड़ थी वियो सम्झो था त इहे तव्हां जेके रीतूं ऐं रस्मूं गैर शरई ॻाइण वॼाइण धोल धुकड़ हिकिड़ी शादी थी उन में ॻाइणो घुरायूं उन ॻाइणे ते एतिरा पैसा घोरियूं जो ॿोरो भरे वियो ॿोरो जेको सारियूं जंहिंमें कोन विझबी आहिनि ॿोरो कटो चवंदा आहियो पाचको चवंदा आहियो छा चवंदा आहियो कुझु तव्हां त साथ ॾियो छा चवंदा आहियो पाचको सॼो पैसनि जो भरे वियो ॻाइण वारो छा कयई पाण ते बि लानत वसाई सॼे छन्ने ते शादी ते उन साॾियुनि भातियुनि सभिनी ते लानत वसाई लानत बि तव्हां ते विझी वियो ऐं पैसा बि तव्हां कढी वियो हे बकुला पैसा फूक तमाशा देख पैसा भी पंहिंजा हराम विञाए ऐं सही मुंहिंजा आख़िरत भी बर्बाद दुनिया भी बर्बाद वरी चएसि ही त शादी सही भाउ जी शादी थी भाउ ओ नाले जे लाइ मरण था नालो थिए नालो मुंहिंजा दोस्तो नालो आहे उन जो जेको मदीने वारे जे दर जो गुलाम दुनिया बोने जी आखिरत बोने वो छा था चओ तोहर थींदो त सुन्नत मुताबिक अॼु मां तव्हांखे घुरायो ई इन जे लाइ आहे त तव्हांखो मां वाइदो वठां तव्हांखे ॾेखारियां अॼु मुंहिंजे पुट जी बि शादी आहे मुंहिंजे न्याणी जी बि शादी आहे भाई घोट वरी ऊचो मुंहुं ॾेखारियो हे मुंहिंजो पुट आहे उमर शाह ॿुधी ऐं हे मुंहिंजो न्याणो आहे ॿुधो अलाह सी बख़्त वारो कंदो अलाह सी भागन वारो कंदो बच्चन के अलाह कंदो जेके भी छड़ा आहिनि रब कंदो वॾा हड़ई छड़ा छड़ियूं अल्लाह सभिनी जो अलाह अलाह सजायो कंदो तव्हां न्याणियूं जन वटि वेहारियल आहिनि उहे उथारियो सुठो नेक घराणो ॾिसी बिस्मिल्लाह करे शादी समझो था ऐं पुट जेकॾहिं अलाह ॾिनो आहे उनजो तोहर में बि देरि न कयो ऐं उन बचे जे तोहर करण में बि सुन्नत ऐं शरीयत वारो तरीक़ो अपनायो न्याणी परणाइण में देरि न कयो हज़रत मौला अली शेर ख़ुदा हैदर करार खे हबीबन फरमाया त अली टिनि कमनि में देरि न कजाए हिकिड़ो जनाज़ो तयारु थी अचे त उनखे तरसाइजाए न देरि न कजे जनाज़ो यकदमि पढ़ी दफ़नाइजाए ॿियो निमाज़ जो टाइम थी वञे त उन में देरि न कजाए टियों जेॾी महिल न्याणी बालग थिए उनजो रिश्तो मिली वञे त उनजे परणाइण में देरि न कजे टिनि कमनि में देरि करण खां मौला अली खे मदीने वारे साईं मना उम्मत खे साईं जन हुकुम ॾिनो त टिनि कमनि में देरि न कयो अल्लाह ताला जल्ल शान शाह असां सभिनी खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए इंशाअल्लाह हाणे ज़ोहर निमाज़ थींदी जन नंगर न कयो आहे नंगर करे वठंदा ज़ोहर निमाज़ थींदी पोइ तव्हांखे इजाज़त आहे जिते रहो उते शाद ऐं आबाद रहो जाॾे तव्हांजो पेर ओॾे ख़ैर